तो अल्लाह ताला इन्हनि काफ़िरनि जे ॿिनि ईदनि जे बदिले में अल्लाह ताला अव्हांखे इन खां वधीक सुठियूं ॿ ईदूं अता कयूं, ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा। जहिड़े तरीक़े सां सन 2 हिजरी में रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ थिया ऐं ईद उल फितर नमाज़ सन 2 हिजरी खां अदा कई वई, अहिड़े ई तरीक़े सां सन 2 हिजरी खां क़ुर्बानी वाजिब थी ऐं ईद उल अज़हा जी जेका सन 2 हिजरी में क़ुर्बानी वाजिब थी। क़ुर्बानी इन जी वॾी फ़ज़ीलत आहे। सभ खां पहिरीं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे रब जी बारगाह में क़ुर्बानी पेश कई। उन खां बाद में हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी करीम अलैहिस्सलाम जे वालिद हज़रत अब्दुल्ला जी क़ुर्बानी जेका साईं ते लाज़िम थी। हज़रत अब्दुल मुत्तलिब ख्वाब में ॾिठो तो ज़मज़म जो खूह फलाणी जाइ ते जेको बंदि थी चुको, ढकिजी चुको, साईं ख्वाब में ॾिठो तो फलाणी जाइ ते ज़मज़म जो खूह आहे, लिहाज़ा उनखे ज़ाहिर कयो। पोइ पाण ऐं साईं जो हिकिड़ो पुटु हो। पहिरियां त काफ़िरनि जेके ॿिया कुरैश जा माण्हू हुआ उन्हनि खे बि चयूं, पर उन्हनि इनकार कयो। उन्हनि चयो तूं कहिड़ी ॻाल्हियूं थो करे। पोइ पाण पंहिंजे अकेले पुट सां गॾु उहो ज़मज़म जो खूह जेको ख्वाब में ॾेखारी वई जाइ, ॿई गॾिजी करे खुणण लॻा ऐं आख़िरकार ज़मज़म जो खूह ज़ाहिर थियो। लेकिन साईं खे तकलीफ़ आई, अकेला पहिरें पुटु, अल्लाह जी बारगाह में दुआ घुरो, ए अल्लाह तूं मूंखे 10 पुट अता करी ताक़त वारो मूंखे बनाए ॾे, हिकिड़ो पुटु आउं तुंहिंजे राह में क़ुर्बान कंदुसि। अल्लाह ताला साईं खे बकसरत पुट अता फरमाया। उन खां बाद में जेका साईं बास बासी हुई या मन्नत मानी हुई सा साईं ते वाजिब हुई, उहा पूरी करण जो जॾहिं वक़्तु आयो, जॾहिं सभई जवान थिया पुट, तॾहिं पाण सभिनी पुटनि जो क़ुर अंदाज़ी कयूं, कंहिंजो नालो निकिरे तो उनखे अल्लाह जी राह में क़ुर्बान कयूं। तो हज़रत अब्दुल्ला रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो, वरी ॿिए दफ़े हज़रत अब्दुल्ला जो नालो, वरी 3 दफ़े हज़रत अब्दुल्ला जो नालो। पोइ पाण पंहिंजे उन पुट खे क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी वियो। लेकिन ॿिया जेके कुरैश में वॾा हुआ उन्हनि मने कई। उन्हनि चयो फलाणी हिकिड़ी औरत आहे जेका काहिन आहे, ॼाणू आहे, उन खां मशवरो कयो वञे उहा छा थी चए। उन औरत खां पुछियो वियो, उन औरत इहो चयो त हज़रत अब्दुल्ला ऐं उन जी जाइ ते उठ रखियो वञे। पोइ ॾिसो कंहिंजो नालो थो निकिरे। 10 उठ रखिया विया, हज़रत अब्दुल्ला जो नालो आयो क़ुर अंदाज़ में। वरी अहिड़े तरीक़े सां 100 उठ जॾहिं रखिया विया तॾहिं 100 उठनि जो नालो आयो क़ुर अंदाज़ में। हज़रत अब्दुल्ला जो नालो कोन आयो। पोइ उन औरत चयो 100 उठ क़ुर्बान कया। हज़रत अब्दुल्ला जे जेको सो फिदीअ में 100 उठ क़ुर्बान कया विया। ऐं इन्हीअ जे करे को माण्हू जेकॾहिं कंहिंखे नाहक क़त्ल थो करे त उन जी दियत में 100 उठ आहे। इंसान जे बदिले में 100 उठ आहे हज़रत अब्दुल्ला जे बदिले। ऐं इस्लाम में बि इहो ई आहे, जेकॾहिं कंहिंखे नाहक क़त्ल कयो वञे त उन जी जेका दियत आहे सा 100 उठ आहे। उहो इन जे करे त मक़सदु चवण जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाईंदा हुआ त अना इब्नु ज़बीहैन, ऐं 2 ज़बीहनि जो पुटु आहियां जेके अल्लाह जी राह में बिल्कुलु क़ुर्बान थियण जे लाइ तयारु थी चुका, हज़रत इस्माईल ऐं हज़रत अब्दुल्ला। ऐं उन्हनि 2 जो पुटु आहे। त क़ुर्बानी उन वक़्त खां इहा अचे पई। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ईद उल अज़हा जी नमाज़ वाजिब थी त उन सां गॾु क़ुर्बानी वाजिब थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो
मन वजद साअतन, जेको माण्हू साहिब निसाब हुजे, जंहिं वटि कुशादगी हुजे, वलम युज़हि, उन जे बावजूद वो कुर्बानी न करे, तो हुज़ूर फरमायो फला यक़रबन्न मुसल्लाना, अहिड़ो माण्हू असांजी ईदगाह में न अचे। इन्ही जे करे असांजा उलमा करम फरमाइनि था त चूंकि इन हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुठ कढी आहे, सख़्ती फरमाई आहे, जंहिंखे कुर्बानी वाजिबु हुजे उन जे बावजूदु कुर्बानी न करे त अहिड़ो माण्हू असांजी ईदगाह न अचे नमाज़ में, यानी मुस्लमान सां गॾु न आहे, उहो मुस्लमाननि खां परे थिए। एतिरी सख़्ती जॾहिं हुज़ूर कई आहे त इन जे करे असांजा उलमा फरमाइनि था त कुर्बानी करणु वाजिबु आहे। कुर्बानी उन माण्हू ते वाजिबु आहे जेको साहिब निसाब हुजे, सभ खां पहिरीं त मुस्लमान ते वाजिबु आहे, ऐं मुक़ीम हुजे, यानी मुसाफ़िर न हुजे, हालत सफ़र में कुर्बानी वाजिबु न आहे, कंदो त मुस्तहब भले करे, लेकिन वाजिबु न आहे। ग़ुलाम जेकॾहिं को आहे उन ते कुर्बानी वाजिबु न आहे। अॼुकल्ह कोन्हे ग़ुलाम, नाबालिग ॿार जे बारे में उलमानि जो इख़्तिलाफ़ आहे, लेकिन सही ॻोल्हि इहो त नाबालिग ॿार जे मथां कुर्बानी वाजिबु कोन्हे, ऐं उन जे पीउ जे मथां बि लाज़िम कोन्हे त पंहिंजे नाबालिग पुट जे तरफ़ां कुर्बानी करे। ऐं हिकिड़ो मजनू आहे, पागल आहे, उन जे मथां कुर्बानी वाजिबु कोन्हे। साहिब निसाब जेको आहे, तव्हांखे ख़बर आहे, 7.5 तोला सोन के वटि हुजे, या 52.5 तोला चांदी हुजे, या 52.5 तोला चांदीअ जे बराबरि उन वटि क़ीमत हुजे, पैसा हुजनि, इहो निसाब आहे। हिकिड़ो निसाब आहे ज़कात जो, ऐं ॿियो आहे निसाब कुर्बानीअ जो। मिक़दार में को फ़र्क़ु न आहे, मिक़दार उहो ई आहे, 7.5 तोला सोन या 52.5 तोला चांदी या उन जे बराबरि क़ीमत, लेकिन कुझु फ़र्क़ु आहे। पहिरियों फ़र्क़ु इहो आहे त ज़कात जे लाइ इहो ज़रूरी आहे त जेको निसाब जो माल आहे उन जे मथां साल गुज़रे। कुर्बानी में हीअ चीज़ न आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू वटि कुझु बि न आहे पैसा, ईद जे 3 ॾींहं उहो साहिब निसाब थी वियो, ईद जे 3 ॾींहं जेकॾहिं उहो साहिब निसाब थी वियो त उन ते कुर्बानी वाजिबु। ईद जे 3 ॾींहं सिज लहण खां पहिरीं जेकॾहिं साहिब निसाब थी वियो त कुर्बानी वाजिबु। हिन में को साल जो गुज़रणु लाज़मी आहे। हिकिड़ी इहो फ़र्क़ु आहे। ॿियो इहो फ़र्क़ु आहे त ज़कात में इहो शर्त आहे त जेको निसाब आहे, निसाब जे मिक़दार में माल आहे, उहो माल जेको आहे सो वधण वारो हुजे। वधण वारे जो मतिलबु या तिजारत जो माल हुजे, या सोन ऐं चांदी हुजे। सोन ऐं चांदी पैदाइशी वधण वारा आहिनि। अल्लाह ताला उन्हनि खे रखियो न लाइ जो पैदाइशी तौर ते उहे वधंदा रहंदा आहिनि। कंहिं वक़्त में 5000 तोलो हुओ ऐं हाणे 1,20,000 तोलो, यानी पैदाइशी अल्लाह ताला उनखे ख़लक़ियो आहे ऐं पैदाइशी तौर ते वधण वारो आहे। बाक़ी जेकॾहिं माल नामी न आहे, यानी वधण वारो माल न आहे, त उन ते ज़कात कान्हे, पर क़ुर्बानी में उहो बि शामिल थिए। मिसाल जे तौरु हिकिड़ो माण्हू आहे जंहिं वटि हिकिड़ो घरु रिहाइश जे लाइ ऐं ॿियो घर बि आयसि जेको इज़ाफ़ी आहे, उहो विकिणण जे लाइ कोन्हे, उहो बि हुन पंहिंजे बाद में इस्तेमाल में फ़िलहाल कोन्हेसि, पर नेठि कंदो बि आहे। फ़िलहाल उनखे ज़रूरत न आहे इस्तेमालु करण जी, त उन घर जे करे उन माण्हूअ जे मथां ज़कात वाजिबु कोन थींदी, छो ही तिजारत जे लाइ न आहे घर। लिहाज़ा इहो माल नामी कोन्हे, लेकिन सदके फ़ितर वाजिबु थींदो, क़ुर्बानी वाजिबु थींदी। जेकॾहिं कंहिं माण्हू वटि 2 गाॾियूं आहिनि, हिकिड़ी हुनजी पंहिंजे ज़रूरत जी आहे, इस्तेमाल जी आहे, ॿी गाॾी हुनजे इस्तेमाल जी न आहे, त उन गाॾीअ जे करे विकिणण जी बि गाॾी न आहे, तिजारत जी बि न आहे,
हुन ख़रीद इन करे कोन कई त विकिणंदुसि, त उन गाॾीअ जे करे उन माण्हू जे मथां ज़कात वाजिबु कोन थींदी, लेकिन सदके फ़ितर ऐं क़ुर्बानी वाजिबु थींदी, छो ज़रूरत खां ज़्यादा आहे। ऐं क़ुर्बानीअ में माल जो वधण वारो हुजणु इहो शर्त ई कोन्हे, इहो सिर्फ़ु ज़कात में शर्त आहे। त इहो हिन में फ़र्क़ु आहे ॿिन्ही। इन जे करे असांजा उलमा फ़रमाइनि था त जेकॾहिं कंहिं माण्हू वटि का बि चीज़ अहिड़ी आहे, जेकॾहिं कंहिं वटि प्लाट आहे, हुनजी क़ीमत निसाब खे पहुचे थी, हालांकि उहो प्लाट जेको आहे सो विकिणण जे लाइ न आहे, पर इज़ाफ़ी हुन वटि आहे, त ज़कात वाजिबु कोन थींदी, पर क़ुर्बानी वाजिबु थींदी। हिकिड़ो त हिन में इहो फ़र्क़ु आहे। उनखां अलावा घर में जेकॾहिं के चीज़ूं आहिनि अहिड़ियूं जेके इस्तेमाल जूं न आहिनि, उन शोपीस जे तौर ते रखियल बर्तन हुजनि, शोपीस हुजनि, जेके शो जे लाइ रखियल, इस्तेमाल जे लाइ न आहिनि, त अहिड़ियूं जेके चीज़ूं आहिनि इन्हनि खे बि शुमार कयो वेंदो। इन्हनि जी जेकॾहिं मालियत निसाब खे पहुची वेंदी त उनजे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे। तक़रीबन 52.5 तोला चांदी हिन वक़्तु 80,000 रुपए, 75 खां 80,000 जी मालियत हुनजी थिए थी। असां वटि मिल्कियतूं हूंदियूं आहिनि ज़मीनूं विरासत में, ऐं उन में हिसा हूंदा आहिनि माण्हुनि जा, ऐं उन ज़मीन जी जेकॾहिं क़ीमत मालियत जेको हिन जो हिसो आहे, जेकॾहिं निसाब में पहुचे थो त उनजे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे। भले खणी ज़मीन उनखे अञा मिली न आहे, लेकिन उनजी आहे, उनजी मिल्कियत नेठि थींदी, उनजे नाले नेठि थींदी, उनजी आहे, त लिहाज़ा उनजे मथां क़ुर्बानी वाजिबु आहे। क़ुर्बानी जे माण्हू ते वाजिबु हुजे त उहो पाण क़ुर्बानी करे। ख़वातीन जेकॾहिं आहिनि, अक्सर असां वटि ख़वातीन जी क़ुर्बानी थियण वारी हूंदी कोन, इलाही घटि। हालांकि ख़वातीन में अक्सर ख़वातीन वटि सोन हूंदो आहे, कुझु न कुझु, उनखां अलावा कुझु न कुझु नक़द रक़म हूंदी आहे, लिहाज़ा उन्हनि ते अक्सर ऐं बेशितर क़ुर्बानी वाजिबु हूंदी आहे। उनजे बावजूद बि घर में वाजिबु सम्झी करे उन क़ुर्बानी खे अदा कोन कयो वेंदो आहे, इन जो ख़ासि ख़्यालु कयो वेंदो। ख़वातीन वटि कपिड़ा हूंदा आहिनि महांगा महांगा, जेके ज़रूरत खां ज़्यादा हूंदा आहिनि, ज़रूरत खां ज़्यादा हूंदा आहिनि। जेकॾहिं अहिड़ा कपिड़ा उन्हनि जी मालियत जेकॾहिं निसाब खे पहुची वञे थी त क़ुर्बानी वाजिबु। लिहाज़ा इन ॻाल्हि जो एहतियात कयो वञे, ऐं औरतुनि जे मथां जेकॾहिं क़ुर्बानी वाजिबु आहे त उहे कनि। हदीस शरीफ़ में आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी क़ुर्बानी हुज़ूर पाण ज़िबह फरमाई। अम्मा फ़ातिमा खे पाण फरमायो, ए फ़ातिमा अच ऐं पंहिंजे क़ुर्बानी जे जानवर खे ज़िबह थींदे ॾिस, छो त जानवर क़ुर्बानी जो जेको हूंदो आहे, जॾहिं ज़िबह थींदो आहे त पहिरियों कतिरो खून जो किरण साण ई क़ुर्बानी करण वारे जा सभु गुनाह माफ़ थी वेंदा। तॾहिं हज़रत सअद बिन अबी वक़ास अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, इहा फ़ज़ीलत जेका तव्हां बयानु कई क़ुर्बानी जी, इहा सिर्फ़ु अहले बैत जे लाइ ख़ासि आहे या ॿियनि जे लाइ आम आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अहले बैत जे लाइ बि आहे ख़ासि ऐं सभिनी जे लाइ आम आहे इहा फ़ज़ीलत। हज़रत बर्रा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत कनि था त नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत बर्रा ईद जे ॾींहुं 10 तारीख़ ते नमाज़ ईद खां अॻु में क़ुर्बानी करे छॾी। तव्हां त ग़रीब जेके आया आहिनि उन्हनि खे ॾेई छॾियो। जॾहिं पाण नबी करीम अलैहिस्सलाम जी बारगाह में हाज़िर थिया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॼोके ॾींहुं असांजो पहिरियों कमु आहे नमाज़ पढ़णु ईद जी। ईद नमाज़ पढ़ण खां पोइ असांजो कमु हूंदो क़ुर्बानी करणु। हज़रत बरा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मूं त क़ुर्बानी पहिरीं करे छॾी,
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन जे बदले में हाणे वरी ॿी क़ुर्बानी अर्ज़ कई या रसूलल्लाह मूं वटि ॿियो जानवर त कोन्हे पर हिकिड़ो बकरी जो बच्चो आहे जेको आहे साल जो न आहे लेकिन लॻे वॾो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तूं हुनजी क़ुर्बानी कर पर ॿियनि जे लाइ जाइज़ कोन्हे, तोखे इजाज़त आहे हिनजी, ॿियनि खे इजाज़त न आहे। त इन हदीस मां बि इहो ज़ाहिर थियो त क़ुर्बानी वाजिबु आहे। छो जेकॾहिं नफ़िल हुजे हा सुन्नत हुजे हा त हुज़ूर हुनखे इहो हुकुम कोन कंदा दुबारा कमु उहो ई कबो आहे जेको वाजिबु हुजे, जेको लाज़िम हुजे। पहिरीं अदा कोन थियो, नफ़िल त माण्हू केॾी महिल करे सघे थो, सुन्नत माण्हू केॾी महिल अदा करे सघे थो, हुनजो वक़्तु मुक़ररु आहे। ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे सहाबन अर्ज़ कयो या रसूलल्लाह हीअ क़ुर्बानी छा आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा क़ुर्बानी अव्हां जे पीउ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। छो हज़रत इब्राहिम अरबनि जा पीउ, अरब जेके से हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद मां आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम हुननि जो पीउ थियो। पोइ अर्ज़ु कयो या रसूलल्लाह असांखे इन क़ुर्बानी जे बदिले में छा अता थींदो? तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुर्बानी जे जानवर जे हर वार जे बदिले में अल्लाह ताला मूंखे नेकी अता कंदो। अर्ज़ु कयो या रसूलल्लाह जेकॾहिं जानवर अहिड़ो आहे जंहिंजा वार कोन्हे बल्कि पश्म आहे, जीअं दुंबो हूंदो आहे उन में वार गॾियल हूंदा आहिनि छुगो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन दुंबे जी जेका उन आहे उन जे हर वार जे बदिले में अल्लाह ताला मूंखे नेकी अता कंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इरशाद फरमायो त जॾहिं क़ुर्बानी करियो त इस्तशरिफ़ु अल आइन, उन जानवर जे जेके से अख ऐं उन जा ॿिया उज़वा जेके आहिनि से ठाहे ॾिसंदा कयो, चेक कंदा कयो। ईअं न थिए अव्हां ग़फ़लत में जानवर वठी छॾियो सस्तो सम्झी करे पर हुन में अहिड़ो ऐब हुजे जंहिंजे करे हुनजी क़ुर्बानी जाइज़ न थिए। त ख़रीद करण जे वक़्तु उनखे ठाहे चेक कयो। क़ुर्बानी जे जानवरनि में मामूली जेकॾहिं ऐब हूंदो त उहो बि सुठो न आहे। क़ुर्बानी जो जानवर अहिड़ो हुजे जंहिंमें को बि ऐब न हुजे। जेकॾहिं मामूली को ऐब आहे अगरचे शरीयत उन ऐब खे माफ़ु कयो तॾहिं बि इहो सुठो न आहे। क़ुर्बानी थी वेंदी जाइज़ आहे लेकिन इहो सुठो न आहे। कुझु ऐब अहिड़ा आहिनि जेके जानवर में हूंदा त उन्हनि जी क़ुर्बानी जाइज़ न थींदी। जीअं हिकिड़ी अखि जानवर जी न हुजे, काणो हुजे या अंधो हुजे, ॿई अखियूं न हुजनि त अहिड़े जानवर जी क़ुर्बानी जाइज़ कोन थींदी। अहिड़ो कमज़ोर जंहिंजे हॾियुनि में मग़ज़ न हुजे, एतिरो कमज़ोर ऐं लागर थी वञे, अहिड़े जानवर जी क़ुर्बानी जाइज़ कोन्हे। लंगड़ो जानवर आहे जेको पाण हली नथो सघे, क़ुर्बानी जी जाइ न आहे, त अहिड़े जानवर जी क़ुर्बानी जाइज़ न आहे। जेकॾहिं के जानवर जो कनु कटियल आहे या पुछ कटियल आहे, टियों हिसो जेकॾहिं कटियल आहे त या उन खां ज़्यादा कटियल आहे त हुनजी क़ुर्बानी जाइज़ कोन्हे। टियों ऐब आहे। के जानवर जा ॾंद बिल्कुलु न आहिनि, बिल्कुलु ॾंद न आहिनि ऐं हू चारो खाई कोन थो सघे त अहिड़े जानवर जी क़ुर्बानी जाइज़ कोन्हे। अहिड़ो जानवर जेके ख़ारिश जी बीमारी आहे ऐं ख़ारिश जी बीमारी हुनजे गोश्त ताईं पहुची चुकी आहे, यानी हुनखे कमज़ोर करे छॾी आहे, हुनजे गोश्त ताईं हुनजी उहा ख़ारिश जी बीमारी पहुची चुकी आहे त अहिड़े जानवर जी क़ुर्बानी जाइज़ कोन्हे। जेकॾहिं को जानवर आहे हुनजो सिंग टुटल आहे, सिंग जेकॾहिं जड़ ताईं टुटल आहे त अहिड़े जानवर जी क़ुर्बानी जाइज़ कोन्हे। जंहिं जानवर जा पैदाइशी तौर ते कन न आहिनि त उनजी बि क़ुर्बानी जाइज़ न आहे, या हिकिड़ो कन आहे हिकिड़ो कन न आहे त उनजी बि क़ुर्बानी जाइज़ न आहे। बाक़ी जेकॾहिं कन आहिनि ऐं नंढा आहिनि त उनजी क़ुर्बानी जाइज़ आहे। इहे चंद ऐब आहिनि। उनखां अलावा जेकॾहिं बकरी आहे या गऊं आहे उनजा थण ख़ुश्क थियल आहिनि बिल्कुलु त उनजी क़ुर्बानी जाइज़ आहे। जेकॾहिं बकरी आहे त हिकिड़ो थण जेकॾहिं हुनजो ख़ुश्क आहे, सुकल आहे, क़ुर्बानी जाइज़ कोन थींदी। गऊं आहे त हुनजा पथड़ जेकॾहिं सुकल आहिनि त
कुर्बानी जायज़ कोन्हे। जेकॾहिं गऊं जो हिकिड़ो थियणु सुकल ऐं टे थियण सही आहिनि त उनजी कुर्बानी जायज़ आहे। त इहे अहिड़ा मसइला आहिनि जेके उन वक़्तु जानवर ख़रीद करण जे वक़्तु माण्हू खे मालूम हुजणु खपजनि। घणो करे अॼुकल्ह छा कंदा आहिनि, जो जानवरनि जे सिंगनि खे कटे छॾींदा आहिनि उन में ख़ूबसूरती पैदा करण जे लाइ, त उनजो सख़्तु ख़्यालु कयो वञे। जो जेकॾहिं नरम हड्डी सिंग जी ज़ाहिर हूंदी त उनजी कुर्बानी जाइज़ न आहे। यानी नरम हड्डीअ ताईं कटी लाइ जेकॾहिं थिए त अहिड़े जानवर जी कुर्बानी जाइज़ न थींदी, छो इहो ऐब आहे। कुर्बानी जा जानवर अव्हांखे मालूम आहे टे क़िस्म जा आहिनि। बकरी आहे, उन में गेटो दुंबो ॾिंड सभु दाख़िल आहे, ऐं गऊं आहे उन में मेव दाख़िल आहे, ऐं टियों ऊठ आहे। बकरी जी उमिरि 1 साल हुजे, गऊं जी 2 साल हुजे, ऊठ जी 5 साल उमिरि हुजे घटि में घटि। सवाइ दुंबे जे, दुंबो जेकॾहिं 6 महीननि जो आहे ऐं लॻे साल जो त उनजी कुर्बानी जाइज़। बाक़ी ॿियो जेके बि जानवर उन्हनि जी उमिरि पूरी हुजणु ज़रूरी आहे। उमिरि जेका सा हुनजी पूरी हुजे। जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि जानवर जी उमिरि में घटि हूंदो त उनजी कुर्बानी जाइज़ कोन थींदी। इन में बि घणो एहतियात करण जी ज़रूरत हूंदी आहे। जो माल विकिणण वारा जेके हूंदा आहिनि, से चई छॾींदा आहिनि त साल जी आहे। अगरचे खीरा ॾंद हुनजा मौजूदु हूंदा आहिनि, इहा निशानी हूंदी आहे अक्सर खीरा ॾंद हुजनि, पर साल पूरो थी वियो आहे, अव्हांखे यकीनी तौर ते मालूम आहे त साल जो आहे ॿकरो या डगो आहे त 2 साल जो पूरो आहे, पोइ भले ॾंद बीठा हुजनि खीरा, कुर्बानी जाइज़। मिसाल पंहिंजे घर में पालियल जानवर जी ख़बर आहे उमिरि जी, पर जेकॾहिं असां मार्केट मां वठूं था त पोइ उते एहतियात जी ज़रूरत आहे। छो असां वटि इहे न आहे त जेके माण्हू हिन दौर में हूंदा आहिनि ते सभई सच ॻाल्हाईंदा हूंदा, ज़रूरी न आहे। लिहाज़ा अहिड़े मौक़े ते पोइ इहा निशानी जेका आहे हिनजी अहमियत आहे त खीरा ॾंद जेके आहिनि से जानवर जा टुटी विया हुजनि ऐं ॿिया ॾंद हुनजा निकिरी आया हुजनि, त पोइ माना उहो साल जो आहे या 2 साल जो आहे या 5 साल जो, त पोइ हुनजी कुर्बानी जाइज़ थींदी। कुर्बानीअ में जानवरनि में शिरकत कबी आहे। वॾा जानवर उन्हनि में शिरकत थींदी आहे। 7 कतियूं 7 हिसा गऊं में ऐं ऊठ में। हिन जो मतिलबु इहो आहे त गऊं आहे या ऊठ आहे, उन में ज़्यादा 7 हिसा थी सघनि। इहो मतिलबु न आहे कि जेकॾहिं गऊं आहे या ऊठ आहे त ज़रूरी आहे 7 हिसा करणु, इहो को ज़रूरी न आहे। जेकॾहिं 2 माण्हू मिली करे हिकिड़ो डबो ख़रीद करे कुर्बानी था कनि त उन जानवर जा 2 हिसा थियनि, 7 हिसा करणु ज़रूरी न आहे। जेकॾहिं 3 ॼणा शरीक थी करे पंहिंजे तरफ़ कुर्बानी कनि था जानवर जी, त उनजा 3 हिसा थींदा। ज़्यादा में ज़्यादा 7 हिसा थियणु खपे। 7 हिसे खां घटि न हुजे। 7 हिसे खां जेकॾहिं घटि हूंदो त कंहिंजी बि कुर्बानी कोन थींदी। मिसाल जे तौर 7 माण्हू माना 8 हिसो कोन थींदो। जेकॾहिं 8 हिसा कया वेंदा त कुर्बानी थींदी कान, कंहिंजी बि कोन थींदी। ज़्यादा में ज़्यादा 7 हिसा थी सघनि। लिहाज़ा जेकॾहिं को अहिड़ो माण्हू आहे, 7 भाइवारनि में कोई हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंजो हिसो 7 हिसे खां घटि आहे, उन पैसा घटि ॾिना आहिनि, उनजो 7 हिसे खां हिसो घटि पियो थिए त उनजी कुर्बानी कोन थींदी। कुर्बानी उनजी कोन थींदी त कंहिंजी बि कोन थींदी। त जानवर त हिकिड़ो ई आहे, रत त हिकिड़ो ई आहे जेको अलाह जे लाइ वयो आहे। ऐं इहो उसूल आहे, जॾहिं हलाल ऐं हराम, जाइज़ ऐं नाजाइज़ पाण में गॾिजी वञनि त पोइ नाजाइज़ ग़ालिब थी वेंदो, हराम ग़ालिब थी वेंदो। लिहाज़ा जेकॾहिं हिकिड़े माण्हू जी 7 भाइवार उन्हनि में जेकॾहिं हिकिड़े माण्हू जी कुर्बानी न पई थिए हिसे जी, त सभिनी जी कोन थींदी। इन जे करे असांजा उलमा किराम फरमाइनि था
जॾहिं जानवर में शिरकत हुजे तो बस सभिनी जी नीयत ख़ालिस हुजणु खपजे, अल्लाह कारण हुजणु खपजे। जेकॾहिं कंहिं हिकिड़े जी बि नीयत अल्लाह कारण न हूंदी, गोश्त खाइण जी नीयत हूंदी तो पोइ सभिनी जी क़ुर्बानी पवंदी। त इन में एहतियात करणु खपजे। त ईअं न आहे त माना जेकॾहिं ॿ माण्हू क़ुर्बानी में शरीक पिया थियनि, ॿ गॾिजी पिया कनि त 3.5 हिसा थींदा, ईअं कोन्हे, बल्कि 2 हिसा थींदा। हिकिड़ो हिसो हुनजो, हिकिड़ो हिसो 2 अध थींदा। त इहो 7 हिसा करणु ज़रूरी कोन्हे। बाक़ी जेकॾहिं 7 हिसा कया वञनि था मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नाले सां, मिसाल हिकिड़ो ई माण्हू जेको पंहिंजो जानवर वॾो क़ुर्बान थो करे, हाणे हुन इहो कयो आहे जो हुनजा वालिदैन वफ़ात करे विया, हिकिड़ो हिसो पंहिंजे माउ पंहिंजे पीउ जे लाइ रखे थो जेके वफ़ात करे विया, हिकिड़ो हिसो पंहिंजे ॾाॾे ॾाॾी लाइ रखे थो जेके वफ़ात करे विया, हिकिड़ो हिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ रखे थो। त पोइ इहो सही आहे, इहो जाइज़ आहे। 7 हिसा उहो करे सघे थो, 7 हिसा करण जो हुनखे इख़्तियार आहे। लेकिन हिकिड़ो ई माण्हू या 2 माण्हू आहिनि त पोइ 3.5 कोन थींदा, अधु थींदा, 2 हिसा। जेकॾहिं 3 ॼणा त 3 हिसा, जेकॾहिं 4 ॼणा त 4 हिसा करिजा, पोइ इहो 7 हिसे वारी ॻाल्हि कोन थींदी। क़ुर्बानी मुस्तहब इहो आहे जे माण्हू जेको क़ुर्बानी करणु चाहे थो, जिते वाजिबु आहे उहो क़ुर्बानी करे थो, त ज़ुल्हिज्जा जो जीअं चंड ॾिसिजे तो पंहिंजा वार नोह नाख़ून वग़ैरह न कटे। ऐं जेको माण्हू क़ुर्बानी नथो करे सघे, तौफ़ीक़ न आहे, उन जे लाइ बि इहो मुस्तहब आहे त हू पंहिंजे ज़ुल्हिज्जा जो जीअं चंड ॾिसिजे तो पंहिंजी वार नाख़ून वग़ैरह इहे न कटे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेके माण्हू में क़ुर्बानी जी तौफ़ीक़ न आहे ऐं उन पंहिंजा ज़ुल्हिज्जा जो चंड ॾिसी करे नाख़ून वग़ैरह न कटी आहे, उमेद आहे अल्लाह तबारक व तआला उनखे क़ुर्बानी जो सवाबु अता करे। त इहो मुस्तहब आहे, पर लाज़िम न आहे। ईअं न आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू नो कटे छॾिया त असीं उन ते एतिराज़ कयूं त नो छो कटे छॾिया, क़ुर्बानी न कई। लाज़िम ई न आहे, मुस्तहब अमल आहे। जेको कंदो उनखे सवाबु ज़्यादा मिलंदो, जेको न कंदो उनखे गुनाह मिलंदो। ऐं बहितर इहो आहे जेकॾहिं ज़बह करणु ॼाणे थो त पंहिंजे हथ सां पाण क़ुर्बानी करे, पाण ज़बह करे जानवर, जेकॾहिं ॼाणे थो। लेकिन नथो ॼाणे त पोइ उन वक़्तु मौजूदु हुजे जानवर जे क़ुर्बानी जे वक़्तु, ऐं जानवर जे साम्हूं छुरी तेज़ न कजे, छुरी लिकाए करे तेज़ कजे। ऐं जानवर खे जॾहिं ज़बह कजे छुरी तेज़ हुजे ऐं उन जानवर जूं 4 नसूं जेके आहिनि से कटे, या कम अज़ कम 3 नसूं जेके आहिनि से ज़रूरु कटे, लेकिन उन जे पूरे कंध खे लाहे न छॾे। इन में ख़ामख़ा जी तकलीफ़ आहे, इहो मकरूह। ऐं उन वक़्तु दुआ घुरे, जेके दुआऊं असांखे अक्सर पना मिलंदा आहिनि, उन में दुआ लिखियलु हूंदी आहे, इन्नी वज्जहतु वजहिय लिल्लज़ी फ़तरा अस्समावाति वल अर्द हनीफ़न वमा अना मिनल मुशरिकीन इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहु व बिज़ालिका उमिरतु व अना मिनल मुस्लिमीन अल्लाहुम्मा लका व मिनका इन्नी वज्जहतु वजहिय, मूं पंहिंजो चहिरो कयो लिल्लज़ी उन रब जे तरफ़ फ़तरा अस्समावाति वल अर्द, जे आसमाननि ऐं ज़मीननि खे पैदा कयो, हनीफ़न, मूं अल्लाह जा चहिरो कयो आहे। बाक़ी जेके बि कूड़ा दीन आहिनि उन्हनि खां मुंहुं फेरे छॾियो आहे, चहिरो अल्लाह जा कयो। वमा अना मिनल मुशरिकीन, ऐं आउं मुशरिकनि मां न आहियां। इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती, बेशक मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी क़ुर्बानी, मुंहिंजो ज़िंदा हुजणु, मुंहिंजो मरणु लिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे। ला शरीक लहू, अल्लाह जे ज़ात में सिफ़ात में को बि शरीक न आहे। व बिज़ालिका उमिरतु, मूंखे इन जो ई हुकुम थियो आहे। व अना मिनल मुस्लिमीन, ऐं आउं मुसलमाननि मां। इहा दुआ पढ़े पहिरीं, उन खां बाद में अल्लाहुम्मा लक व मिनका, ए अल्लाह हीअ क़ुर्बानी जी तौफ़ीक़ तो अता कई, लक तुंहिंजे तरफ़ खां ई आहे, वो मिल्क ऐं तुंहिंजे लाइ।
कुर्बानी तुझे लाए आए तुझी तौफीक सां ई मूं ये कुर्बानी कई। उनखां बाद में जानवर ज़िबह कयो वञे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर सां। जॾहिं जानवर ज़िबह थी वञे तो दुआ पढ़े अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन्नी, ए अल्लाह ये कुर्बानी मूंखां क़बूल फरमाए, कमा तक़ब्बलत मिन ख़लीलिक इब्राहीम अलैहिस्सलाम, जीअं तो पंहिंजे दोस्त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां क़बूल फरमाए। वकमा तक़ब्बलत मिन हबीबिक सय्यिदना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं पंहिंजे प्यारे हबीब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां तो कुर्बानी जीअं क़बूल फरमाई, मूंखां बि इहा कुर्बानी क़बूल फरमाए। ज़िबह खां पोइ इहा दुआ पढ़ी वञे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुर्बानी में जेको अफ़ज़ल जानवर आहे सो दुंबो हुजे, दुंबो चिटकबरो हुजे, सब खां वधीक अफ़ज़ल कुर्बानी इन जी आहे। छो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी कुर्बानी कई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुर्बानी जो जानवर आंदो वञे जेको सयाई में ॾिसंदो हुजे, सयाई में हलंदो हुजे, सयाई में बीहंदो हुजे, यानी उनजो अखियूं कारियूं हुजनि, उनजा पेर कारा हुजनि, उनजा गोॾा ऐं पेट कारो हुजे। तो आंदा विया दुंबा अहिड़ा हुजूर जी बारगाह में आंदा विया ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनजी कुर्बानी कई। ऐं हदीस शरीफ़ में इहो बि आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खसी जानवर जी कुर्बानी फरमाई। ॿ दुंबा हुआ, सिंगनि वारा, सुहिणा, ख़ूबसूरत ऐं खसी, उन्हनि जी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुर्बानी फरमाई। इन जे करे असांजा उलमा फरमाइनि था त खसी जानवर जेको आहे उनजी कुर्बानी अफ़ज़ल आहे। खसी में मुराद उहो आहे जंहिंखे खसी सां कयो वियो हुजे जानवर खे। बाक़ी उनजो मतिलबु इहो न आहे त टी जिन्स वारो जेको जानवर आहे उनजी कुर्बानी जाइज़ न आहे। टी जिन्स वारो जानवर जंहिंमें मुज़क्कर जी बि अलामत हुजे, मुअनस जी बि अलामत हुजे, अहिड़े जानवर जी कुर्बानी जाइज़ न आहे, इहो ऐब आहे। तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कुर्बानी फरमाई। उनखां बाद में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ पढ़ी, ए अल्लाह अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन मुहम्मदिन व आलि मुहम्मदिन व मिन उम्मति मुहम्मद, ए अल्लाह ही कुर्बानी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां क़बूल फरमाए, हुज़ूर पंहिंजे नालो वठो, ऐं हुज़ूर जे अहले बैत खां क़बूल फरमाए, ऐं उम्मते मुहम्मद जे तरफ़ां क़बूल फरमाए। हिकिड़ी ॿी रिवायत में अचे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ ए अल्लाह हीअ कुर्बानी मोहम्मद जे तरफ़ां आहे, आले मोहम्मद जे तरफ़ां आहे, ऐं उम्मते मुहम्मदिया मां उन्हनि जे तरफ़ां आहे जिनखे कुर्बानी जी तौफ़ीक़ न मिली, वुसअत न मिली, न करे सघे, उन्हनि जे तरफ़ां आहे कुर्बानी। तो उहे माण्हू ईअं न सम्झनि जेके जिनखे तौफ़ीक़ नथी मिले, ग़रीब आहिनि, साहिब निसाब न आहिनि, कुर्बानी करे कोन था सघनि, उन्हनि जे तरफ़ां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बानी फरमाई। को सवाल हुजे कुर्बानी जे हवाले सां?